पंहिंजे भेण जे हथड़न में पंहिंजे जिगर जो टुकड़ो ॾियण वारा अॼु पंहिंजे भेण जो वाइदो बि ॿुधी छॾियो। ही सोनो जवान वापसि कंदसि मगर हिकिड़ो न। अॼु टे ॾींहं ते अॼु सवारी थी करे अली अकबर घोट पई वठां। जॾहिं वापसि कंदसि तॾहिं हिकिड़ो अली अकबर न पहिरीं सदिके में पंहिंजा बशही मासूम बचड़ा ॾींदसि पोइ मुंहिंजा भाई घोट अली अकबर ॾींदसि। ॼमण जे टाइम ते मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न के अल्लाह जे ज़ात बाबरकात तमाम राज़ पंहिंजे महबूब खे ॾिना ऐं ॿिए बि छो न। जंहिं ज़ात मुस्तफ़ा खां आलिमुल ग़ैब जी ज़ात कुझु ई न हुजे उन खां आलम कहिड़ो ॻुझो हूंदो। अज़ीज़ाने मानो कुरान करीम जे आयत ते मुझे बेनियाज़ रब फरमायो पोइ असां हिन किताब जा वारिस चूंडिया असांजे बानन मां। हिन किताब जा वारिस असांजे पंहिंजे बानन मां हिन किताब जा वारिस चूंडिया अल्लज़ीना इस्तफ़ैना मिन इबादिना। अल्लाह पंहिंजे कलामे मुक़द्दस में फरमायो सुम्मा औरसनल किताब असां हिन किताब यानी कुरान करीम जा वारिस असां बानन मां चूंडिया आहिनि। केरु चूंडिया आहिनि रब वक़्त महदूद आहे। हिकिड़ी आयत कुरान करीम जी पढ़ां या चओ त हिकु वाक़ियो बयान कयां। अज़ीज़ाने मन अल्लाह फरमायो चूंडिया आहिनि असां किथे चूंड थी आहे जो उन ॾींहुं चूंड थी आहे जॾहिं मुंहिंजे करीम रब फरमायो पंहिंजे महबूब मुस्तफ़ा के महबूबा जीअं मुंहिंजा करीम रब तालो नदउ अबनाअना व अबनाअकुम व अनफुसना व अनफुसकुम। ओ मुझा महबूबा अबनाअना अबनाअकुम निसाअना व निसाअकुम अनफुसना व अनफुसकुम। बेनियाज़ रब चूंड करे फरमायो महबूबा मुबाहिले करण वारनि खे चओ तव्हां पंहिंजा पुटड़ा आणियो। असां बि मैदान ते पंहिंजा पुटड़ा वठी था अचूं। तव्हां पंहिंजूं औरतूं आणियो असां पंहिंजूं औरतूं वठी था अचूं। तव्हां पाण बि अचो असां पाण बि था अचूं। अल्लाह हुक्म कुरान करीम में फरमायो चूंड मुझे करीम रब फरमाई ज़ाहिर करे मुझे मदीने जे ताजदार ॾेखारियो। अल्लाह जे ज़ात चूंड फरमाई हिते बीहारे करे हिकिड़ो अर्ज़ कंदो हलां। दुनिया चूंड ॾिठी कूफे जे मस्जिद जे अंदर शेर खुदा ऐलान करे ॾेखारियो सिलोनी सिलोनी अन इल्म जिब्रील व मीकाल। पुछो सवाल भले जिब्राइल जे बारे में पुछो या मीकाइल जे बारे में पुछो। जंहिं वक़्त में शेर खुदा जे हदीस जो तमामु घणो मामिलो आहे शेर खुदा जे कौल जो मुख़्तसर अर्ज़ कयां छो त मूंखे करबला खां पोइ हिते हलणो आहे जीअं वक़्तु गुज़री न वञे। इंशाअल्लाह कोशिशि कंदुसि त 12 कयां राति जा इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाईंदो। अज़ीज़ाने मन शेर खुदा ऐलान फरमायो जवान विच में उथी बीठो या अली ऐन जिब्रील फी हाज़ल वक़्त। ऐ सुना अली जे चौथा त जिब्रील जे बारे में सवाल पुछो
त पोइ मुंहिंजो सवाल आहे हिन वक्त जिब्रील काथे आहे? हिन वक्त में जिब्राइल काथे आहे? वाह मुझे हसनैन करीमैन जा बाबा नजर इला समा सुभान अल्लाह नजर इला समा व इला अर्द वल यमीन व शिमाल। शेर खुदा मथे निहारियो वरी हेठ निहारियो वरी सजे निहारियो वरी खपे निहारियो चारई पासा निहारे उन शख्स ने निहारे फरमायो आसमान ने ॾिठोसीं त मथां जन्नत जे कंहिं गुल में खुशबू बणिजी लिको हुजे। आसमान ने निहारियोसीं त मथां जन्नतुल फिरदौस में कंहिं गुलन में खुशबू बणिजी लिको हुजे मगर नजर को न आयो। जमीन ने निहारियोसीं मथां समुंड जे सतह में सिप बणिजी लिको हुजे नजर कोन आयो। सजे निहारियोसीं मथां कंहिं माण्हुनि जे विच में हुजे। खबे निहारियोसीं मथां जबलनि जे ओट में हुजे मगर किथे भी नजर कोन आयो। त चवण वारे चयो जॾहिं किथे भी नजर कोन आयो त काथे त हूंदो? शेर खुदा मुर्की फरमायो व अंत जिब्रील सुभान अल्लाह जेको अर्शन में भी नागे फर्शन में भी नागे सजे भी नागे खबे भी नागे समुंड में सिप बणिजी बन लिकल हुजे हाँ त कढी अचां। अर्शन जो मथे जन्नत में अगर कहीं गुल में भी खुशबू पयल हुजे हाँ त मां शेर खुदा कढी अचां हाँ। कायनात जे कहीं कुंड में हुजे हाँ मां कढी अचां हाँ। जॾहिं किथे भी नागे त पोइ पक्का त जेको साम्हूं सवाल करे रहियो आहे उहो ॿियो नाहे जिब्रील पाण बीठो आहे। इल्म जो शहर वा आका अली उन जो आ वरी जो अली उन जो आ। अज़ीज़ाने मन शेर खुदा साबित करे दुनिया के ॾेखारियो ओ दुनिया वारो। लफ्ज़ ॿुधो अथव तैलीम लफ्ज़ ॿुधो अथव छा? अदामो जो बचड़ो तैलीम हासिल करे कॾहिं सोचियो अथव जे तैलीम में अखर घणा आहिनि? ता ऐन लाम या मीम घणा अखर आहिनि? वरी चयो चारई पासा कायनात जा घुमंदे तोखे पंज ई नज़र ईंदा पर हिकिड़ी शइ पक सम्झ पंजनि ते पहुचण लाइ चइनि खे किरास ज़रूर करणो पवंदो। इहा हक़ीक़त आहे। जॾहिं न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चइनि खे चार चई पोइ अॻिते वधे त पंज चवंदे ओरे आ इंशाअल्लाह ताला। तालीम में हरफ पंज घणा? तालीम में हरफ पंज पर जेकॾहिं तोखां पुछां त अलीअ में हरफ घणा? अलीअ में हरफ घणा? तालीम में पंज ता ऐन लाम या मीम। अलीअ में हरफ टे ऐन लाम या बिकर ओ तालीम फिराइण वारा जेकॾहिं अलीअ खे विच मां कढी छॾींदे बाक़ी ॿ हरफ बचंदा। हिकिड़ो पहिरों बचंदो ॿियो आख़िरी बचंदो। सुभान अल्लाह। शेर खुदा खां अगर ज़रे जे बराबर भी दूरी वठंदे त हिकिड़ी ता बचंदी ॿियो मीम बचंदो जंहिंजी माना है तुम अली वियो त फ़क़त तुम अली वियो त इल्म भी चो अली वियो त इल्म भी। अली जंहिंखे मिलंदो आहे अल्लाह उनखे इल्म भी अता फरमाईंदो आहे।
हिकिड़े ॾींहुं शेर ख़ुदा ॾाढा महिरबान है शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम जी ज़ात हिकु बरसां गॾिजी कूफे जे बाज़ार में आया ग़ुलामनि खे ॾिसंदा हुया हिकु खचीअ जो दुकान हुयो कंहिं ग़ुलाम दीवाने जो दुकान हुयो मगर बंदि ॾिसी करे मुंहिंजे सुहिणे अली मुर्तज़ा दरियाफ़्त फरमायो हे असांजे दीवाने जो दुकान बंद आहे कंबर जी आका ख़बर कर मालूम थियो त दीवाने खे बुखार आहे शेर ख़ुदा फरमायो कंबर चाबी घुरा अज दुकान दीवाने जो आहे अज असां वेही उन जे पारों ख़रीदो फ़रोख्त था कयूं अज़ीज़न मल शेर ख़ुदा जो जॾहिं ग़ुलाम वटि मैसेज पहुतो बुखार टुटी आहे रहंदा बुखार ग़ुलाम ख़ुशीअ में चाबी ॾेई बीठो आहे ईअं नथो ॾसे त मां पाण बीठो आहियां सुहिणे अलीउल मुर्तज़ा जीअं जो दुकान जो तालो खोलराए वेठा ऐलान फरमायो ओ कूफे वारो अॼु हिन फ़क़ीर आशिक़ जे दुकान ते शेर ख़ुदा जो आशिक़ शेर ख़ुदा फरमायो अॼु हिन असांजे आशिक़ जे दुकान ते हिसाब लागे पैसा रखंदा वञो खजी खणंदा वञो पैसा जो पैसा खजी हिकिड़ो हमरा सख्त ख़याल वारो बीठो हो अंदर में ख़याल थियुसि त अॼु वाह जो वारो आहे जेॾी महिल घर थो वञा घर वारी अली अली थी पई करे छा थी करे अली अली थी करे अॼु घर वारीअ खे ॾसां थो त मां तुंहिंजे अलीअ खे कीअं थो ठॻियां घर में आयो घर वारीअ खे जी ॻाल्हि ॿुध अॼु या तूं मुंहिंजी या मां तुंहिंजो चवे थी आहियूं त ॿई हिक ॿिए जा तूं मुंहिंजो मुड़ुसु मां तुंहिंजी ज़ाल चवे थो न ॻाल्हि ॿी आहे कहिड़ी ॻाल्हि आहे सदाईं मां तूं अली अली कंदीअ मां मुखालफ़त कंदो आहियां अॼु जे मां अलीअ खे ठगे अचां त तूं मुंहिंजो चवण वठंदीअ या न निहारे चवे थी कम वक़्त जंहिंजो नालो अली आहे जंहिंजो नालो अली आहे काइनात जी का शइ उनखे ठगे नथी सघे सॼी ज़िंदगी ठगजी वेंदे ईअं न कर जेतो तुंहिंजे साम्हूं हे सच्चा पैसा रखियमि रखी जे कूड़ा पैसा हे खयमि जे खयमि जे हाणे मुंहिंजा कीदा ख़ाली सभु चेक कर अॼु जे तुंहिंजे अलीअ खां वञी कतल कूड़नि पैसनि में वठी अचां त पोइ ज़ाल निहारे चयसि ऐं चरिया हे निंड वारा ख्वाब लहण छॾे मुंहिंजो अली अली गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है तेरा अली है मेरा अली है तेरा अली है मेरा अली सिवा भी नहीं गली है अज़ीज़न मल सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे नाम ता कुर्बान उमर फारूक जे अज़मत ता कुर्बान सुने उस्मान सिन्नूरैन जे हयात कुर्बान लेकिन सुने शेर खुदा के मुझे करीम रब जी मकाम ता कया उन हकीकत जो इकरार करणो पवंदो सुभान अल्लाह ज़ाल चयो पलीता इहो ज़हन मां ख़याल कढी छॾे मुझे शेर खुदा के कायनात जी काई ताकत ठगे त छा पर सोचे भी नथी सघे ज़ाल खे चई चेक कर चई काई ज़रूरत नाहे तूं वञी अछो मुंहुं पंहिंजो कर
कूड़ा पैसा गीदे में रखी सिधो दुकान ते आयो कतार में बीठो आ शेर खुदा कंहिंखा भी नथो पुछे पैसा रखंदा वञो खजी खणंदा वञो जॾहिं हिन जो नंबर आयो शेर खुदा ॾे ॾेठी अख सां निहारे मालिकन त पाड़ीअ ॾे तवजो ई कोन कयो हिन कूड़ा पैसा रखी करे हिन कूड़ा पैसा रखी करे देर न कई सुठी सुठी खजी गंज खणी करे कुले ते रखी पोइते नथो निहारे तकड़ो तकड़ो त रखो अंदर थी करे रण थो करे ओ घरवारी जेको न मञीदी हुई अॼु अची ॾिस करे आयो हा उतां चवेसि थी तूं हज़ार ॻाल्हियूं कर तूं कूड़ो मुंहिंजो अली सचो हज़ार ॻाल्हियूं कर तूं कूड़ो मुंहिंजो अली सचो चवे थो मैदान ते हली आ खटड़ीअ ते उहा गठड़ी रखे चवे थो ए मुंहिंजे जेब में निहार कूड़ा पैसा छॾे आयो हा खजी खणी आयो हा पंहिंजे हथनि सां खोल चवे थी ओ धोखेबाज़ मां शेर ख़ुदा जी दीवानी हा धोखेबाज़ जी शइ खे मां न खोलींदुमि पंहिंजे हथनि सां पाण खोल जीअं जो खोलींदो वियो त खजीअ मां हेॾा हेॾा कीड़ा मथां हली रहिया हुया घरवारी चई छा वठी आयो आहीं मुंहिंजे अलीअ जे दुकान ते त अहिड़ी गंदी खजी नथी थी सघे ही त कंहिं गंदे दुकान तां आंदी थई मुंहिंजे शेर ख़ुदा जे दुकान ते त अलाए छा हूंदो आहे चवे थो ख़ुदा जो कसम सुणे अलीअ जे दुकान तां वठी आयो हा कावड़ में हमराह उहा पुठा रख कुलनि ते रखी करे वरीअ जे कच दोन लाइन में बीही करे आवाज़ करण लॻो जॾहिं नंबर आयो चवे थो ओ शेर ख़ुदा मां पैसा फलड़ा ॾिना खजी है कीड़नि वारी शेर ख़ुदा निहारे फरमायो जंहिंजे दिल में कीड़ा हूंदा उनखे मिलंदा भी कीड़ा शेर ख़ुदा फरमायो पलीता जेको कूड़ा पैसा रखंदो उनखे सची खजी कीअं मिलंदी हाणे कूड़ा पैसा भी वापसि खणी वञो इहा ई खजी खणी वञो असांजे दीवानीअ जे आॾो वञी रखो हथ लाहींदी वेंदी सुकई वारी खजी तयारु थींदी मुझे बेनिया ज़रब जा पानड़ा मुझे करीम रब पंहिंजे महबूब जे बचड़नि सां क़ुर्ब करे छॾिया अल्लाह जा पानड़ो मुझे इमाम आली मक़ाम मैदान करबला जे अंदर 7 जो पानी बंद 8 जो बंद 9 जॾहिं 10 जी रात थी अल्लाह जे रहमत जी बरसात थी इमाम अली मक़ाम जॾहिं रात जे टाइम ते जंहिं बि पंहिंजे ख़ीमे में निगाह कंदा रब जे क़ुरान जी तव्हां रहंदी छो त मुंहिंजे मदीने जे मीर काइनात जे साम्हूं ऐलान कयो क़द तरक्तु फ़ीकुम सक़लैन किताबुल्लाह व इतरत अहल बैती और दुनिया वारो रहती दुनिया वारो ॾिसंदा रहजो मां मुस्तफ़ा जी आल क़ुरान खां परे न हूंदी क़ुरान उन्हनि खां परे कोन हूंदो ख़ीमन में क़ुरान करीम जी लोलिया अल्लाह जे ज़िक्र जी बोलिया ॿी काई ॻाल्हि नाहे भेणा याद रखी छॾ मुसलमान जॾहिं अबू अम्मा न हूंदा हिक भेण जो जिगर भाउ ख़बर नाहे कीअं हूंदो आहे जंहिंजो अबो अम्मा न हूंदो उनखे ख़बर हूंदी त भेण छा थींदी आहे इन करे बुज़ुर्गान दीन ख़ुसूसन मुंहिंजा मुर्शिद मुरबी सजण साईं दामत बरकातुहुल आलिया फरमाईंदा ओ फ़क़ीरो
अगर अपो अमा मौजूद नाही त ईद जे दी पंहिंजे भेनरनि खे न विसारजो भला वॻा पंहिंजे भले बचड़नि खे ॾिजो वधीक न तॾहिं साधड़ो वॻो ई सही पर भेण खे ज़रूर यादि कजो छो त न्याणी उहा हूंदी आहे पुट खे बंगलो ॾे चवंदो मुंहिंजो आहे ही ॾे चवंदो मुंहिंजो आहे न्याणीअ खे जेकॾहिं पंहिंजो मुड़ुसु 10,000 जो वॻो आणे ॾे अबाणे घरड़े मां 500 जो जेकॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सादे में सादो वॻड़ो मिले सॼे पाड़े जे सतनि सहेलनि खे ॿुधाईंदी मुंहिंजे अबाणनि खे अल्लाह आबाद करे मुंहिंजे अबाणनि जो ईद जो तोहफ़ो आयो आहे अज़ीज़ान मन पंहिंजे न्याणे खे यादि कर ख़ुशी गम जे टाइम में ख़ुसूसन पंहिंजे भेण सां प्यार कर उन वक़्तु जॾहिं अबो ऐं मां न हुजनि इहो तसव्वुर करे त मुंहिंजे दिल पर हुसैन पंहिंजी भेण ज़ैनब सां कीअं प्यार कयो आहे अज़ीज़ान मन रात जो टाइम मुझे अम्मा उम्मुल मसाब बीबी ज़ैनब जे दिल में ख्याल आयो भेण खबर नाहे हेतरी उन बुख जे बावजूद मुझे भाइड़े जे दोस्तन जो छा हाल आहे एतरे में इमाम अली मकाम पंहिंजे दोस्तन जे पंहिंजे सहाबा गुलामन दीवानन जे खीमन मां निकरण था जीअं निकिता त अॻियां भेण बीठी आहे ओ मुंहिंजा दिल पर भा ओ मुझा जानी जिगर भा जी मुझी भेण खुश आहे ओ मुझा भा मां उन वक़्तु खुश आहियां जॾहिं मुंहिंजो दिल पर भा खुश हुजे भेण खे फरमाईं था मुंहिंजी भेण अल्लाह जो ज़िक्र कर अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कर मां सभिनी पंहिंजे दीवाननि सां मिली आयो आहियां कोई बि मोटण लाइ तयारु नाहे हर हिकु अल्लाह जे राह में जान ॾियण लाइ तयारु आहे सॼी रात मुहर्रम जी रात खीमन में क़ुरान करीम जी लोली हली आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद जी ॿोली हली आहे क़यामत ताईं आशिक़नि दीवाननि जे घरनि में हमेशा बिलख़ुसूस ॾही मुहर्रम जी रात क़ुरान जी लोली दुरूद जी ॿोली हलंदी आहे ॾह जो ॾींहुं थियो अज़ीज़ान मन मां 10 मुहर्रमुल हराम जे करबला जो वाक़ियो बयान न कंदुमि मां करबला खां अॻिते हलण जो वाइदो कयो आहे मां अॻिते जेतिरियूं मंज़िलूं हली सघियुसि करबला खां अॻिते मंज़िलूं हलंदुमि लेकिन हिकिड़ी ॻाल्हि जेका ज़रूरी थो सम्झां जेॾी महिल सुहिणो अली अकबर जेॾी महिल सुहिणो अली अकबर तैयार थी करे पंहिंजे दिल पर बाबा जे आॾो आयो आहे ओ मुंहिंजा दिल पर बाबा इएं कीअं थो थी सघे जवान पुट जे हूंदे पीउ वञी दुश्मननि सां लड़े ऐं मुंहिंजा दिल पर बाबा इजाज़त ॾे अंदाज़ो लॻा उन वक़्तु जवान पुटड़े खे मिन्ना वारा ऐं करबला वारा अल्लाह जे ज़ात उन्हनि खे अहिड़ो त पाण में जोड़ियो आहे जो इब्तिदा मिन्ना खां फरमाई आहे त इंतहा करबला में करे ॾेखारी आहे हो भी नबी जलाल हे भी नबी जलाल मिन्ना भी मैदान में करबला भी मैदान में फर्क एतिरो आहे जॾहिं मिन्ना वारे खे जी जल अमड़ सवेरे मोकिली दिया ताकीद कंदी आहे बचड़ा दावत खाई मोटी अचिजां पर जॾहिं करबला जे जवान खे अमड़ तयार करे मोकिली दिया चवंदी आहे ओ बिना खाई थी वञण वारा हेॾे मोटी न अचिजां मुंहिंजो बाबो महबूब मुस्तफ़ा हौज़े कौसर जा प्याला भरियो बीठो आहे
अज़ीज़ान मन मिन्ना वारन ते भी अल्लाह जो रहमतु अज भी नमाज में जैसी मिन्ना वारन ते दुरूद न पढ़दे नमाज करन थी दी दुरूद मिन्ना वारन ते भी दुरूद करबला वारन ते भी लेकिन कुरान करीम जो जल्द में बचार आयतू पढ़ी करे तो के फर्क बुधाया मिन्ना वारा भी अल्लाह जा खलील महबूब करबला वारा भी रब जा महबूब पर फर्क मालिक क्लियर करे छड़िया बेशक जने मिन्ना जो मैदानी दुआ मिन्ना वारा दुआ गुरगाह वला तुखज़नी यौम ला युबअसून ओ मुझे करीम रब जने कयामत जो दिहाड़ो थे पर्दो रख जा सुभान अल्लाह ऐ मुझे करीम रब कयामत जे दिहाड़े पर्दे में रख जा मौला पर्दो चाक न कजा रुसवा न कजा पर जने करबला वारन जी गाल इंदिया वो जो रब खुद फरमाई दुआ यौम ला युखज़िल्लाहु नबिय वल्लज़ीन आमनू खुदा वायदो तो गया ओ मुझा मुस्तफा कयामत जे दिहाड़े तुझो तो पर्दो चाक नथी दो पर जन तुझी जुकड़ी सिधी कया उन्हन खे भी अमान होंदो मिन्ना वारा तो गुरल फजल अफ़इदतम मिनन नास ऐ मुझा करीम रब मानुन जे दिलन में असांजी मोहब्बत पैदा कर जने करबला वारन जो भारो ईंदो आहे रब फरमाईंदो आहे कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा सुभान अल्लाह अल्लाह जंजला मोहब्बत घुरंदो आहे जो उहे करबला वारा जेके अल्लाह का मोहब्बत घुरंदा आहिनि उहे चो मिना वारा अज़ीज़ान मन कुरान करीम जे आयतुन के तकाबुल में छा आया ये कुरान करीम जो लागी जो आयतू पढ़दो हला बस मोटी अचा अज़ीज़ान मन जने अमर तैयार करे सुने अली अकबर के मोकलियो अज दिल भर मुझो हुसैन पांजे बचड़े के जदी मन सवार पियो करे हिकड़े पासे तवज्जो हिकड़े पासे इमाम अली मकाम पंहिंजे बचड़े खे विहारण ला उन सवारीअ जे मुंहिंजा दोस्त सवारीअ जे लॻाम चवी या रसो चवी उन में हथा ॿियो हथ मुंहिंजे इमाम अली मकाम हीअं कयो आहे जंहिं जॻह ते मुंहिंजे अली अकबर सुणे पेर रखियो मुंहिंजे सुणे हुसैन हेठो हथड़ो ॾिनो इमाम अली मकाम हथड़ो ॾिनो जॾहिं सुणे अली अकबर महसूस कयो त हिकिड़े पेर जे हेठां रिकेब जी सख़्ती आहे हिकिड़े पेर जे हेठां इंतहाई कपह खां वधीक मुलायम महसूस थी रही आहे पेर खे हीअं कयईं मुंहिंजे हुसैन फरमायो ओ बचड़ा अली अकबर 5 सालनि ताईं मां पंहिंजे महबूब जे कुलड़न जी सवारी कई अज तूं मां हुसैन जे हथड़े ते चढ़ी सवारी कर इमाम अली मकाम पंहिंजे बचड़े सां प्यार जो इज़हार कदे मोहब्बत जो इज़हार कदे रवानो कयो अल्लाह जी राह में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मंज़िल जॾहिं फाइनल थी वई जेको कुझु राज़ रबी हुयो जेको कुझु अल्लाह खे मंज़ूर हुयो जॾहिं उहो थी फाइनल थियो रात थींदी आहे यकीन कयो करबला जो मामिलो ज़ुबान ते आणे ज़िक्र करण खां वॾो आहे जो त ज़ालिमन उहे हदो किरास कयो जेको इंसान इंसानी सूरत में नथो करे सघे अज़ीज़ान मन तमाम ख़ीमन खे जलाइण खां बाद
जॾहिं इमाम काॾे मोकिले रही आहे लेकिन अल्लाह जी रज़ा में राज़ी आहे दुनिया जी तारीख़ आदो रखो जेॾी महिल बि मुंहिंजे महबूब जो शहज़ादो सुहिणो कासिम हुजे या सुहिणो अली अकबर हुजे या सुहिणो अब्बास अलमबरदार हुजे जेको बि मैदान में आयो आहे पहिरीं यज़ीद खे ये कटींदो वियो आहे जीअं बसर जूं मुंडियूं कटंदियूं आहिनि सचो आहे या न जवाब काइनात खे ॿुधायो काइनात वारो मता इहे सम्झो त आले रसूल कमज़ोर हुयो कमज़ोर न हुयो सब कुझु करे सघूं था मगर यार जे रज़ा में राज़ी हो इमाम ज़ैनुल आबिदीन जे सॼी ज़िंदगी थधो पाणी न पीतो सॼी ज़िंदगी थधो पाणी न पीतो सदन जे पेरनि मुबारकनि मां ॾुॾनि जे जॻह तां मास मौजूद न हुयो हॾड़ो ज़ाहिर हूंदो हुयो जॾहिं बि केरु पुछंदो हुयो त इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि में लुड़क ईंदा हुया पाण फरमाईंदा हुया ॻाल्हि न पुछो करबला याद थी अचे करबला खां मलऊन जे ओताक ताईं मां ज़ैनुल आबिदीन खे जेके पेरनि में डंडा बेड़ियूं हुयूं उहे पाण में कसंदियूं पयूं वञनि मुंहिंजे इन जॻह जो मास लहंदो पियो वञे अज़ीज़ाने मन अंदाज़ो लगा उन मुझे सुने मौलियानी मकाम जय वक्त में पलीतन पंहिंजो कम मुकमिल करे छॾियो इमाम अली मकाम जी नंढड़ी न्याणी जंहिंजो नालो आहे सुकैना छा नालो आहे सकीना आम उर्फिया में सॼो वेंदो आहे ईअं ई सॼा थो पर असली नालो आहे सुकैना उहा आस्ते आस्ते दुनिया वञी जश्न में लॻी यज़ीद में वञी जश्न कया मुंहिंजे महबूब जी बचड़ी घुमंदी पंहिंजे दिल पर बाबा जे छातीअ ते मथो रखी सुम्ही पवंदी आहे खीमन के पायूं लगी वयूं अम्मा बीबी ज़ैनब बाकी बचड़न के संभाले दिसे त मासूम न्याणी सुकैना नागे गोली दी अचे दिसे त पंहिंजे जानी पापा इमाम अली मकाम जे सीने मुबारक ते मथड़ो रखी आरामी पई आहे अचे हथड़ो हणंदी आहे बचड़ी सकीना ओ मुझी बचड़ी सकीना काथे आराम पई करी जवाब दे पुछो तो के ख़बर त मूं ज़िंदगी पंहिंजे बाबा जे छातीअ खां सवा आराम कोन कयो आहे अज़ीज़ाने मन इन मंज़र खे यादो रखी करे हिकिड़े मिंट लाइ तसव्वुर कर तुंहिंजो बचड़ो बरातियूं तोखां जुदा थींदो आहे तुंहिंजे दिलि ते छा गुज़रंदो आहे वाह मुंहिंजे हुसैन जा शहज़ादा वाह मुंहिंजे इमाम अली मक़ाम जा बचड़ा जिन खे मुंहिंजे करीम रब अहिड़ी दिल अता फरमाइजो रूए ज़मीन ते रहंदड़ काइनात जूं दिलियूं ॻंढिजनि मगर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जे दलेर जहिड़ियूं दिलियूं नथियूं थी सघनि अज़ीज़ाने मन जंहिं वक्त में सुबुह जो काफ़िलो रवानो थियण वारो आहे अज़ीज़ाने मन उन खां पहिरीं जंहिं वक्त में पलीत नची करे मुंहिंजे सुहिणे इमाम अली मक़ाम जे सिर मुबारक खे खणण जी कोशिश कई आहे ज़रा कॾहिं तारीख़ जा वर्क खोले ॾिसो इमाम अली मक़ाम जो सिर खजे नथो ॾाढी कोशिश कनि था खजे नथो हिकिड़े पलीत सलाह ॾिनी जेसि सुनो ज़ैनुल आबिदीन दाह लकंदो तेसि दिल पर हुसैन जो सिर कोन खजंदो तारीख़ जे कहिड़नि वर्कनि खे ज़िक्र कजे उन वक़्तु पलीतनि मुंहिंजे सुहिणे इमाम बीमार ज़ैनुल आबिदीन सां जेको वर्ता कयो अल्लाह ताला उन्हनि खे कॾहिं बि मुआफ़ कोन कंदो
इमाम ज़ैनुल आबिदीन आयो अखियुनि में लुड़क लाड़े छोकरा कचहरी पोका जो फिर तकड़ तो बदल रहे हो जे रज़ा में राज़ी रहण वारा काफ़िलो तैयारा इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक को मथे हलियो मां हिकड़ी ॻाल्हि कयां जेका ताज़ी ताज़ी तारीख़ में पढ़ी तम अज़ीज़ाने मन काफ़िलो निकितो जंहिं वक़्त में काफ़िलो कूफे खां क्रॉस करे कूफे ताईं ॻाल्हि तव्हां ॿुधी चुको त कूफे ताईं हर माण्हू ॻाल्हि करे चुको त कीअं उते इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तनूर में रखियो वियो ज़ाल जन्नती मुर्स जहन्नमी इहा ॻाल्हि ॿुधी चङो मां कूफे खां अॻिते हलां इब्ने ज़ियाद जे जॾहिं निगरानीअ में काफ़िलो हली रहियो आहे जॾहिं काफ़िलो अॻिते हलियो उन जे काफ़िले जो पाणी खुटी वियो इब्ने ज़ियाद जे निगरानीअ में काफ़िलो हुयो पानी खुटी वियो कारी मझंदि जो टाइम इब्ने ज़ियाद खे ॿुधायो वियो त काफ़िले जो पाणी खुटी वियो आहे इब्ने ज़ियाद ऐलान कयो काफ़िले खे रोकियो उन पंहिंजा ख़ीमा वञी छांव में खोड़ाया मगर आले रसूल जा जेके पुठनि उघाड़ा उठड़ा हुया उहे आसमान जे हेठां सिज जे तपश में मौजूद हुया ऐं अज़ीज़ाने मन ज़रा उन मुसलमान ते गौर कर जेके कलमे पढ़ण वारा हुया महबूब जो उम्मती सदाइण वारा हुया हिन खे ख़बर हुई त पाणीअ में देर थींदी काफ़िलो बीठो आहे सभई अज़ीज़ी छांव में मुंहिंजे इमाम अली मक़ाम जा उहे मासूम बचड़ा उघाड़े पुठनि जे पुठीअ ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उस में उहे नंढड़ा जेके ॿार जंहिंमें बीबी सुकैना भी मौजूद आहे उहे हिक कजावड़े में बीबी सुकैना ॾिठो त हिकिड़ो नंढड़ो बूटड़ो आहे उन जी थोरी छांव नंढड़ी न्याणी थकिजी पई आहे लही करे आस्ते आस्ते उन बूटड़े जे भर में वारीअ जी लपड़ी रखी अम्मा नंढड़ी हीअं जो कयो आराम अची वियो जॾहिं काफ़िलो रवानो थियो हिकिड़ो अधु किलोमीटर बि कोन हलियो मुंहिंजे इमाम ज़ैनुल आबिदीन जो सिर मुबारक अॻियां नेज़े ते आहे अधु किलोमीटर बि न हलियो जेको अॻियां सिर मुबारक नेज़े ते खयो पियो वञे उन जे हथ मां नेज़ो किरी पवंदो आहे उन उठ जे आॾो ज़मीन में खुपी वेंदो आहे इमाम अली मक़ाम नेज़े ते क़ुरान जी तिलावत कंदो रहंदो आहे काफ़िलो बीही वियो हुन कोशिश कई खणण जी मगर नेज़ो ज़मीन मां निकिरण लाइ तयार नाहे यज़ीदी ॿटे आया नेज़ो निकिरण लाइ तयार नाहे यज़ीद खे पक थी त सुण हुसैन अॻिते हलण नथो चाहे यकीनन पोइ ते को मामिलो आहे गॾिजी आया इमाम ज़ैनुल आबिदीन जे उन उघाड़ी पुठीअ वारे उठ जे भर में बीही करे चवण लॻा ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन उन्हनि पलीतनि कुझु बि चयो असां पंहिंजे महबूब जे बचड़नि जो नालो अदब सां वठंदासीं इमाम ज़ैनुल आबिदीन काफ़िलो नथो हले इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक नेज़े सूधो अॻियां बीही वियो आहे काफ़िलो रुकिजी वियो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन पोइ पक थी वई त को शहज़ादो या शहज़ादी रहिजी वई आहे इमाम ज़ैनुल आबिदीन सुणे पोइ निहारे चयो ओ पुफो ज़रा गौर कयो केरु रहिजी त कोन वियो आहे अम्मा बीबी ज़ैनब जॾहिं सभिनी खे ॾिठो मौजूद हुया सॻड़ो कीअं ओ सकीना जवाब कोन मिलियो जॾहिं पुफीअ खे जवाब न मिलियो ज़ारो कतार खिड़ियुनि मां सावण जो ॾींहुं वसण शुरू थी वियो इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो ज़ालिमो रुकिजी वञो नंढड़ी पोइ ते जॾहिं अम्मा बीबी ज़ैनब सुणी मुंहिंजा दोस्त पंहिंजे उठड़े खे पोइ ते मोटायो आहे ज़ैनुल आबिदीन सुणे बि मोटायो आहे थोरो फ़ासिलो पोइ ते मोटिया शाम थियण वारी आहे ॾिसनि त हिकिड़ी लिबास कारे जे अंदरि हिक कारे लिबास जे अंदरि
जहिड़ी करे रही आ करबला जो हाल ॾेई रही आ उहा अजनबी औरत ॿुधी बि रही आ दिलासिड़ो बि ॾेई रही आ बीबी ज़ैनब सुणी निहारींदे चयो ओ अजनबी अल्लाह जो तो ते रहमतूं हुजनि असांजे न्याणीअ खे संभालण लाइ तुंहिंजी महिरबानी न्याणी असांजे हवाले कर जॾहिं न्याणीअ खे हवाले कयो वियो जॾहिं न्याणीअ खे हवाले कयो वियो अज़ीज़ाने मन त बीबी ज़ैनब सॻड़ो करे चयो ओ अजनबी तूं केरु ज़रा पंहिंजे मुंहं तां पर्दो त हटा जीअं जो पर्दो हटियो ॾिसे ॿियो केरु नाहे अम्मा फातिमत ज़हरा मौजूद आहे अल्लाह जे कुदरत सां रूहानी तौर ते अल्लाह पंहिंजे कुदरत जो मुज़ाहिरो फरमायो जीअं बीबी ज़ैनब सुणी जो निहारियो नज़र पई अल्लाह जे कुदरत सां अम्मा ग़ाइब थी वेंदी आहे छो त लतीफ़ सरकार जो शहर बि ॿुधाए रहियो आहे त सुहिणो अली बि करबला में अम्मा फातिमा बि करबला में अम्मा उम्मे सलमा गवाही ॾेई रही आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा भी करबला में मौजूद अज़ीज़ा ने मंज़िल अॻिते हली हलब जी मंज़िल आई हलब जी मंज़िल आई हलस जी मंज़िल आई हुमा जी मंज़िल आई हर्रा जी मंज़िल आई हिकु ॿ मंज़िल बयान कयां जेका अज़ीज़ा ने मन जीअं जो हलब जो मक़ाम आयो कहिड़ो मक़ाम आयो मक़ामे हलब आयो 3-4 मंज़िलूं करे हला फ़ाइदो पूरो कया मक़ामे हलब आयो आहे हलब जे मक़ाम ते शाम थी जीअं जो शाम थी हिकिड़ो बाग़ ॾिसी करे उन बाग़ में तमाम शहीदनि जा सिर मुबारक हिकिड़ी कुंड में रखी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम आली मक़ाम जो सिर मुबारक खजीअ जे थोड़ा सां सिधो करे सभई अज़ीज़ी हिकिड़े खे उते बेगारे बाक़ी हलब जे शहर जे हलिया विया होॾां हलब में ईसाई जे जो बाग़ आहे उनखे अल्लाह हिकिड़ी न्याणी ॾिनी आहे जेका ॼाए ॼमंदे अखियुनि खां माज़ूर आहे अल्लाह जी कुदरत पी चवंदो आहे बचड़ी राति जो सामान वठण लाइ मां हलब जे शहर थो वञा जी मुंहिंजा बाबा बाग़ तयार आहे बाग़ जी रखवाली केरु कंदो पीउ तो चवे बचड़ी अल्लाह तोखे जवानी ॾिनी आहे बाबा मां त अखियुनि खां नाबीन बचड़ी दुनिया खे कहिड़ी ख़बर त तूं नाबीन बाग़ में हलंदी बीर ऐलान बि कंदीर ख़बरदार थिजो होशियार थिजो बाग़ जा मालिक जागन थिया पिया ओ मुंहिंजी बचड़ी ये ऐलान कंदी हलंदी वतिजा कोई बि चोर कोन ईंदो मां हलब जे शहर मां सौदो वठी अचां अबो हलब ॾे वियो न्याणी बाग़ ॾे वई इहे ऐलान कंदे कंदे अचानक कन ते आवाज़ पियो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम जीअं नाबीन न्याणीअ जे कन ते आवाज़ पियो आवाज़ जे तरफ़ मुतवजे थी ख़याल कई आवाज़ त नूरानी आहे लॻे थो त अल्लाह जे कलाम जो आवाज़ आहे पर ही कहिड़ो न अजीब चोर आहे जेको खजीब पटे रहियो आहे रब जो क़ुरान बि पढ़ी रहियो आहे उनके पकड़ण जे तो ताकत न पई रखे ना बीना महसूस कई आवाज कड़े पासे खबर पई त हिन पासे उन पासे वॾे आवाज में चवण लगी खबरदार थी जो होशियार थी जो बाग़ जा मालिक जागी रहिया हल रब जे क़ुरान
अचे हिन खां पंहिंजो आवाज़ विसरी वियो मुतवजे थी उन पासे हलण लगी आस्ते आस्ते हिन जे दिल में ख्याल आयो त चोर नाहे ही त को रब जे क़ुरान जो कारी अची वियो आहे उन कुरान करीम जे आवाज़ जे तरफ वञी रही आहे जॾहिं करीब थी बीही रही दिल में ख्याल कई का खतरनाक शख्सियत न हुजे जेका धोखे सां मूंखे क़त्ल न करे छॾे एतिरे में उन पाक सिर मुबारक मां आवाज़ आयो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुत्तहिरकुम तत्हीरा जीअं क़ुरान करीम जी आयत मुबारक जो आवाज़ आयो उन न्याणीअ खे पक थी त हीअ मुस्तफ़ा जे आला महबूब जा बचड़ा छो त ईसाई राहिब जी न्याणीअ पीउ खां ॿुधी चुकी हुई करीब थींदे थींदे महसूस कई आवाज़ मथे हली रहियो आहे हेठि हीअं जो हथ हयईं त नेज़े वारी सुकी काठी में हथ लॻो मथे निहारे चवे थी ख़बर नाहे हेठि सुकी काठी मथे रब जो क़ुरान हली रहियो आहे अज़ीज़ान बल जीअं दिल में ख्याल कई सिरे हुसैन मां आवाज़ आयो इरफा रअसक पंहिंजो कथड़ो त मथे कर जीअं जो नाबीन न्याणीअ कथड़ो मथे कयो अल्लाह जे हुकुम सां इमाम अली मक़ाम जे जिस्म पाक मां पाक सिर मुबारक मां जेको खून निकिरी रहियो हिकिड़ो कतरो रब अख जे हवाले कयो जीअं अख में खून जो कतरो पियो हीअं करे हीअं जो कई ॾिसे सुभान अल्लाह 24 जो चंड नज़र अची वियो आहे निहाणी अंबर जे पेट मां पे नूर आई अल्लाह उनखे नूर अता फरमायो जीअं हिकिड़ी अख में नूर मिलियो निहारे चवे थी ओ नाबीननि खे नूर ॾियण वारा सखी तुझे खजाने में खोटी नाहे जरा हेॾे भी करम फरमा अल्लाह जे हुकुम सां मुझे इमाम अली मक़ाम जे सखा सां ॿियो कतरो आयो न्याणीअ जूं ॿई अखियूं रोशन थी वियूं डोड़ण लगी पंहिंजे पापे जे तरफ़ जीअं बाग़ मां निकिती अपे खे साम्हूं ॾिसी करे ताहूं करे ओ मुंहिंजा दिल पर बाबा अपे ॾिठो त मुंहिंजी न्याणी नाबीन डुकंदी पई अचे पक थी वियो त चोर बाग़ में अची विया रड़ करे थो चवे ओ मुंहिंजी बचड़ी डोड़ न किरी न पवी न्याणी चवे थी बाबा मूंखे उहो नूर मिली वियो आहे जो किरण जो ख़्याल कोन्हे तूं पंहिंजो ख़्याल कर हली आ अॼु रब जे तरफ़ां महिमान आया हले अज़ीज़ान मन जॾहिं पीउ करीब आयो न्याणीअ जूं अखियूं खुलियल ॾिसी करे न्याणीअ जे अखियुनि में नूर ॾिसी करे पंहिंजे न्याणीअ खे चवण लॻो अम्मा ही छाहे चवे थी बाबा ही त कुझु नाहे जेको आहे हल हली ॾिस त छा पियो आहे पंहिंजे पीउ खे वठी करे जीअं इमाम अली मक़ाम जे उन पाक सिर मुबारक जे हेठि आई आहे अज़ीज़ान मन उन खां बाद सॼी राति उन मुंहिंजे इमाम अली मक़ाम जे सिर मुबारक ते वेही करे सॼी राति उन्हनि जेका ख़िदमत ऐं अदब में गुज़ारी आहे उन पलीतनि पैसा घुरिया पैसा मिली विया हज़ारे घुरिया हज़ारे मिली विया सुबुह जो टाइम थियो चवनि था इन काफ़िले जो को अॻुवाण चवनि था ज़ैनुल आबिदीन मौजूद आहे न्याणी पीउ रोता अचनि था रोते रोते यज़ीद खे चयो हे सॼो बाग़ तव्हांजे हवाले रुॻी हिकिड़े सुहिणे हुसैन जो सिर असांजे हवाले कयो लेकिन पलीतन सौदो न कयो जो अॻियां मोचरनि जी मार हुई
आखिर में उन न्याणीअ पी चयो इन काफ़िले जो अॻुवाण ॿुधायो इमाम ज़ैनुल आबिदीन ॿुधायो वियो अची कदमनि में किरी करे हलंदे हलंदे आले रसूल वींदा विया दुनिया खे कलमो पढ़ाईंदा विया जीअं मकामे हलब खां हिते हलिया दिमश्क जे शहर खां पहिरीं हमस जो शहर आयो अञा काफ़िलो निकितो नाहे ॻाल्हि आम थी वई फलाणे ईसाई राहिब जे न्याणीअ खे नूर मिली वियो आहे काफ़िले में अलाए केरा ऐलान थी विया ड्रोड़ंदा उन हलब शहर जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो ईसाई मौजूद हुयो जंहिंजे भेण जो बचिड़ो ला इलाज हुयो ड्रोड़ाईंदो पंहिंजे सवारीअ खे वञी भेण खे चवण लॻो अॼु बचिड़े खे खणी हल उहे जवान पिया अचनि जेके अमड़ पेटो नापीननि खे नूर ॾींदा पिया वञनि भेण जेका मजबूर हुई उनजे बचिड़े खे इलाज कयो वियो हम सजे मकाम ते अज़ीज़ाने मल उन बीमार बचिड़े खे खणी रस्ते जे कंधीअ ते रखी करे रस्ते ते बीही रही पंहिंजे न्याणीअ खे पुटड़े जे भर में बीहारे जीअं काफ़िलो आयो रड़ करे थी चवे हिन काफ़िले में को अहिड़ो हकीम ॿुधायो वियो त अहिड़ो हकीम जेको ला इलाज जो इलाज थो करे यज़ीदिन ताने तौर यज़ीदिन मिहरे तौर इमाम ज़ैनुल आबिदीन ने हथड़ो खयो हा हा हकीम आहे जंहिंजे पेरनि में डंडा बेड़ियूं हल जंहिंजे हथनि में ज़ंजीरूं हल इहो ई हकीम आहे जंहिंखे पकड़ियो था वञूं बचिड़े जी मावा रोंदी आई आहे निहारे थी जॾहिं चहिरे ॾे निहारे थी वरी जिस्म ॾे निहारे थी सम्झ में कुझु नथो अचे पर हिकु मावा माउ जी ममता जे हथां मजबूर आहे चवे थी सुहिणा ॿुधो आहे तव्हां हकीम आहियो नाबीननि खे नूर ॾींदा पिया चओ मुंहिंजो बचिड़ो जेको ला इलाज आहे इमाम ज़ैनुल आबिदीन निहारे फरमायो असां हलण लाइ तयार हूं मगर पेरनि में डंडा बेड़ियूं चवे थी साईं मां बचिड़ो खणी थी अचां बचिड़ो खणी थी अचां इमाम अली मक़ाम जीअं पंहिंजे सवारीअ तां लहनि था अञा बविकूं न खयूं हो न्याणीअ वटि पहुती न्याणीअ चयो अम्मा बचिड़ो मुंहिंजो भाइड़ो त गुज़ारे वियो हकीम खे जवाब ॾे रोदी मोटी आहे ओ सुहिणा ओ चोरीअ जे चंड खां सुहिणा तव्हांजो वॾियूं महिरबानियूं मुंहिंजो बचिड़ो तरफ़ खे प्यारो थी वियो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो जेकॾहिं दवा जो वक़्तु गुज़री वियो आहे ख़ैर अञा दुआ जो वक़्तु बाक़ी बचियो पियो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो तूं बचिड़े खे खणी आ चवे साईं मैयत थी चुको आहे साम्हूं पियो आहे कपिड़ो मथां पियो आहे आस्ते आस्ते मुंहिंजो इमाम ज़ैनुल आबिदीन जीअं उन बचिड़े जे भर में पहुतो हीअं कपिड़ो मथे करे पाण फरमायो उथी अल्लाह जा बाना कलमो पढ़ी ॾेखार हो जीअं बचिड़ो उथंदो वियो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो कलमो पढ़ंदो वियो ॻाल्हियूं हुल हुली विया यज़ीदी परेशान थी विया अॻियां पड़ला थियो हुमा जे मक़ाम ते उते पूरो काफ़िलो मौजूद आहे चरन ॾे निहारे पूरो काफ़िले जो काफ़िलो मुस्लमान थी वियो आले रसूल के मुझे करीम रब्बी ताकत फरमाई रुगो मदीने करबला में न पर करबला का वीदे रस्ते सा वीदे दुनिया के रंग लाइदा वया जीअं दिमश्क जे शहर में अञा पहुता काथे पहुता ॾाढा मुदा काथे पहुता दिमश्क जे शहर में एडवांस में खुशियुनि जा शादियाना वॼाया विया दुनिया खे ॿुधायो वियो लफ़्ज़ कीअं चवां उन पलीतनि जो लफ़्ज़ कीअं चवां त बाग़नि जा सिर कलम कयो था चऊं ही त जन्नत जे वारसनि खे खयो पिया चवां अज़ीज़ाने मन जॾहिं दिमश्क जे शहर में ऐलान थी वियो त बाग़नि जा सिर कलम कयो था अचनि जेके हुकूमत जे ख़िलाफ़ हुया औरतूं छितनि ते चढ़ी वियूं माण्हू रस्तनि ते शादियाना लेकिन दिमश्क
दिमश्क जे माण्हुनि में हिकिड़ी शइ मशहूर हुई, हो क़ुरान करीम जे ॿुधण सां ॾाढो प्यार कंदा हुया। यज़ीदन पाण में सलाह कई, जेको नेज़े ते क़ुरान पढ़ंदो पियो अचे, इन जो क़ुरान ॿुधी असांजा दुश्मन थी वेंदा। रस्तो भी वियो कोने, वञणो भी इतना ज़रूरी आहे। का तजवीज़ कढो, मुनाफ़िकन तजवीज़ कढी दिमश्क जो भले में भलो कारी घुराए, मुझे इमाम अली मक़ाम जे मुझा दोस्त अज़ीज़ नेज़े मुबारक के हथ में ॾेई करे उन कारी के चयो, तू क़ुरान एॾो ज़ोर सां पढ़जो, तुंहिंजो आवाज़ दिमश्क में ॿुधजे। उहो कारी क़ुरान पढ़ंदो वियो जीअं दिमश्क जे शहर में पहुतो, इन आयत ते पहुतो, इन अस्हाबल कहफ वरक़ीम कानू मिन आयातिना अजबा। अस्हाबे कहफ ऐं उहे ॻोठ वारा, उहो जबल अल्लाह जे निशाननि मां निशानी। सिर हुसैन मां आवाज़ आयो, पलीता ज़रा मथे त निहारियो। हो त जबलनि जूं निशानियूं, हिते त दिल पर हुसैन क़ुरान पढ़ंदो पियो हले। एतिरे में जॾहिं दिमश्क जे शहर में मशहूर ॻाल्हि थी वई त जवान क़ुरान करीम नेज़े ते पढ़ंदो पियो अचे। हिकिड़ी औरत चए पंहिंजे पाणीअ जे हथां काफ़ी सामान ॾियारे मोकिलियो। काफ़िले खां पुछी अचो त कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। जंहिं वक़्त में काफ़िले ॾे आया, ख़बर पई त पाणी खपे, मानी खपे। पाणी बि मोकिली, मानी जेको कुझु हुनखे मोकिलिणो हो मोकिले, सब कुछ मोकिलण खां बाद जॾहिं बीबी ज़ैनब जी निगाह पई, पाण फरमायूं, सॼे रस्ते में कंहिं बि कोन पुछो आहे हीअ केरु आहे जंहिं हेॾो कुर्ब करे ॾेखारियो आहे। अम्मा बीबी ज़ैनब सुहिणियूं नियापो करे घुरायो आहे त जंहिं असांजी हेतिरी इज़त कई आहे, उनखे वठी अचो। जीअं उहा औरत आई आहे, निगाह मुझे सुने हुसैन ते पई आहे। क़ुरान करीम जी तवार ॿुधी आहे। ऐं शायर उन जे लफ़्ज़नि खे हीअं चयो, इमाम अली मक़ाम ॾे निहारे हीअं चवण लॻी, तूं किथां दद सदाकारी हईं, तूं किथां दद सदाकारी हईं, के कई कुरान पढ़ाया इवे कोई कारी न पढ़ सकदा जिवे तू कुरान सुनाया है। तू किथां दरसदा कारी है ते के कुरान पढ़ाया गई, इवे कोई कारी न पढ़ सकदा जिवे तू कुरान सुनाया गई। या तो रसूल दपलिया गई, या खीर बतूल पिलाया है। या तो रसूल दपलिया गई, या खीर बतूल पिलाया गई। रब जाने कहिड़ी मजबूरी इन ज़ालिमा संग चढ़ायाई। से हुसैन मां आवाज़ी दुआ अकबर दा मैं बाबा ते गाजी मेरा वीरे। एक दीन दी खातर असा छोड़ देती अपने दाना दी जागीरे। जड़ा नेज़े ते कुरान पढ़े, जड़ा नेज़े ते कुरान पढ़न, खीर दी वध तासीरे।
दुनिया में को हुसैन रखे मेरा नाम भी पीर शबीरे उन औरत ने हारी दिया इमाम अली मकाम जे पाक चेहरे दे अम्मा बतूल जे बचड़ीअ जे करीब ईंदिया जॾहिं अम्मा बीबी ज़ैनब पुछंदिया रस्ते में असांजी कंहिं बि सार कान लथी आहे तोखे कंहिं चयो चवे थी साइण न तव्हांखे सुञाणा न काफ़िले खे सुञाणा ख़बर पई त काफ़िलो पागल जो अची रहियो आहे दिल में ख़्याल आयो त कयल वाइदो पूरो करे वठां कहजो वाइदो थी पूरो करी जवाब थी दे नंढड़े लाको बीबी फातिमा ज़हरा जे दर जी गुलामी बीबी हुयसि नंढड़े लाको दर मुस्तफा जे बचड़े जी गुलामी बीबी हुयसि जवान से शादी थियण वारी थी जॾहिं उतां इजाज़त वरतम त सुणी फातिमा ज़हरा वींदे वींदे नसीहत फरमाई बचड़ी हिकड़ी असांजी ॻाल्हि यादि रखजां जी मुंहिंजी साइण कहिड़ी अम्मा फातिमा ज़हरा फरमायो जॾहिं बि को काफ़िलो उन्यारो अचे उन काफ़िले खे पाणी ज़रूर पियारजां ओ बीबी सुणी तव्हांखे कान थी सुञाणा मां अम्मा फातिमा ज़हरा जो वाइदो निभाई रही हां बीबी ज़ैनब सुणी जे अखियुनि में लुढ़क लड़ी आया पाण फरमाइनि थियूं ऐं ख़िदमत करण वारी रब्बे ज़ुल जलाल जो दस्तूर इबादत वारे खे मुआवज़ो दुनिया जे कम वारे खे मुआवज़ो असांजी तो ख़िदमत कई आहे कहिड़ी दुआ कयूं दुआ ई ॾेई सघूं था जो त मुसाफ़िर आहियूं निहारे चवे थी सुहिणी हिकिड़ी दुआ जी तमन्ना आहे हिकिड़ी दुआ जी तमन्ना उहा दुआ करण जी मुंहिंजी अम्मा दुआ करण फरमायो बीबी ज़ैनब सुणी पुछो कहिड़ी दुआ चवे थी नंढड़े लाको सुणे हसन ऐं हुसैन खे जोड़ीअ में खेॾाईंदी हुयसि ख़बर पई आहे त सुहिणो हसन पाक त शहीद थी वियो आहे मगर दिल पर हुसैन मौजूद आहे उन्हनि जी भेण बीबी ज़ैनब सां खेॾंदी हुयसि बसि दुआ घुरो त ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो उन पाकनि जी रब ज़ियारत नसीब करे जीअं उन औरत दुआ लाइ अर्ज़ कयो अखियूं आलियूं करे मुंहिंजी अम्मा जे अखियुनि में लुढ़काया पाण फरमायो रब तुंहिंजी दुआ कबूल करे छॾी आहे ज़रा कदड़ो मथे खण ज़ैनब तुंहिंजे साम्हूं दिल पर हुसैन रब जो क़ुरान पढ़ी रहियो आहे उन औरत उन घड़ीअ उन काफ़िले में शामिल थी बचड़ा छॾींदी आहे घर छॾींदी सभु कुझु छॾींदी अज़ीज़ान मल सिधो ईंदी आहे अञा थोरो अॻिते दिमश्क जे बाज़ार में हलंदा हिकिड़ो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो पुराणो सहाबी बैतुल मुक़द्दस वञण जे लाइ सफ़र जे नियत सां दिमश्क में पहुचंदो आहे नगारा वॼंदे ॾिसी उतां जूं ख़ुशियूं ॾिसंदे पुछण लॻो छा नगारा छा जूं ख़ुशियूं चयो त असांजे हुकुमरान बग़ावत खे कुचले छॾियो आहे जंहिंजे ख़ुशीअ में ख़ुशी हली रही आहे उहो सहल नाले सहल बिन सअद सहाबी जो नालो आहे उन चयो मां बि हलां उन नंढड़े इलाइक़ो मदीने जो रवासी आहे मुंहिंजे महबूब जे कुलड़नि ते मुंहिंजे इमाम आली मक़ाम जा दीदार कया जीअं जो निगाह मुंहिंजा दोस्त इमाम अली मक़ाम जे चेहरे ते पई रड़ करे चवे थो ज़ालिमो हे कीअं था चओ त भाभी हे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुलड़नि जो सवार अज़ीज़ान मन उहा औरत भी गॾु उहो पुराणो मुंहिंजे महबूब जो सहाबी भी गॾु हलंदे हलंदे जंहिं वक़्त में उन पलीत मलऊन जे उताक में
काफिलो पहुतवा उन ओताक जे अंदर उन बेहया पंज बेहयाई जी इंतहा कई आहे पाण पंहिंजे वॾी कुर्सियूं ठाराए तख़्त ठाराए वेठो आहे इमामी अली मक़ाम जो सिर मुबारक हीअं रखियो आहे बीबी सुकीना नंढड़ी आहे टंगू मथे करे पंहिंजे बाबा जो दीदार करे रही आहे अजीज़ा ने मन वो सहाबी कुरारो भी मौजूद आ उन पलीत मलउन जे औताक में जंहिं वक़्त में उन मलउन जेकी लफ़्ज़ चया उहे काबिले नफ़रतन उहे चई नथा सघजनि अजीज़ा ने मन उन सभिनी लफ़्ज़नि जे जवाब में उन कुरारे साद चयो ओ पलीता मूंखे रब ज़ुल जलाल जो कसम जन के तू बाक़ी तो सदीन के तमाम महबूब जे कुलड़न ते सवार थींदे ॾिठो उन मलउन जे उन औताक में हिकिड़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यहूदी वेठो आहे हिकिड़ो ईसाई वेठो आहे उन ईसाई निहारे उन मलउन जे महिमान तौर वेठो आहे चवे थो ही जवान केरा सिर मुबारक ॾे हथड़ो करे चवे थो ही जवान केरा मलउन चयो हिन जो नालो हुसैन चवे थो अबे जो नालो छाहे चवे थो अबे जो नालो अली आहे अमड़ जो नालो छाहे अमड़ जो नालो फातिमतु ज़हरा हिन जे नानी जो नालो छाहे चवे थो हिन जो नालो रसूलुल्लाह आहे उन ईसाई निहारे चयो ऐ मलउन तो ते लानत हुजे खुदा जी तो ते लानत हुजे खुदा जी मां हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे 70 पुश्त में आयो हां अज भी हथई सोने दाऊद अलैहिस्सलाम जा दीवाना मूंखे पुठी ॾेई कोन हलंदा हिकिड़ो ॿियो ते यहूदी वे ईसाई वेठो आहे उन तव्हां करे चयो ओ मलऊन चाइना जे अंदर हिकु जज़ीरे में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे सवारीअ ते सवारी कई उन सवारीअ जा खुर मौजूद हन दुनिया हज़ारे मैल पंध करे दीदार करण ईंदी आहे अतर अंबी रहंदी आहे ऐं मलऊन तुंहिंजे मथां लानत आहे ख़ुदा जी जो पंहिंजे सुहिणे महबूब जे बचड़नि सां अहिड़ो वर्ता कई उन मलऊन निहारे चयो जेकॾहिं मुस्लमान हुजी हा तुंहिंजी धड़का सिसी धार कया हा इस्लाम मनो कया तूं मुस्लमान नहीं मारे नथो सघां उन देर कान कई सिरे हुसैन के हथ में खणी चवे थो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल कलमो पढ़ी बुरकी चवे थो मलउन हाणे क़त्ल कर हाणे त मां मुस्लमान हां देर कान थी उन मलउन जलाद के हुक्म कयो ऐ जलाद देर न कर हिन जो सिर कलम कर जीअं जलाद करीब आयो हिन मुरकण शुरू कयो यजीद इशारो ॾिनो बीहीर निहारे पुछे थो ॾे ख़बर जलाद खे ॾिसी करे वॾनि वॾनि सूरमनि जो पाणी निकिरी वेंदो आहे तूं मुरकी रहियो आहे निहारे चवे थो जेकॾहिं मुंहिंजे अखियुनि सां ॾिसी मां हौज़े कौसर ॾिसी रहियो